ओ दीदारे 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 कम हो यार कम हो सोच में बुढ़ो पियो आया खेर दो तो परे निकले तो पास में बियो तो आवाज कोने तो परे निकले पो तो आवाज दी परेशान लग पिया खेर दा है छाजी परेशानी रही मुझे भाजा गुर्दा खत्म थिया ना अस्पताल में दाखिला माशू यार उनके यार मुझे डायलिसिस में आया ऊपर परेशान लग पिया एडो परे निकले मैं तुम आवाज में तीतार को पहाड़ चिया को छा थिया खेर दा है यार मुझो ज़हन जेको ना फाटे पियो अच्छा खेर अल्लाह खेर कंदो मुखे समझ कोन पी अचे हिकिड़ी ॻाल्हि पुछणी हुई पुछ समझ कोन पी अचे पीपल्स पार्टी खटंदी या पीटीआई खटंदी या नवाज शरीफ वाली पार्टी खटंदी हां यो मुखे समझ कोन पी अचे यार आउं सोचे सोचे टीवी जे अॻियां वेही तो मुखे ब्यारो छाजे लाए हां यो पुछण जे लाइ जो इन यो पुछला मुखे ब्यार दी मुझे टाइम दा कि मुझे भारत अस्पताल में पीपल्स पार्टी खटंदी या पीपल्स पार्टी हारंदी उनमें मुझो छा असा छा ना यो आउं जा यार बाबा तू छड़ कम दे पीपल्स पार्टी मेहनत करे पई साईं ॻाल्हि तो ॿुधो न ॻाल्हि ॿुधो देर भी थे मुझे भाउ हिकिड़ी ॻाल्हि आप पुछ जल्दी पुछ एडी वडी रैली कढी था न हां चां तो खटे विंदी मुखे लगे पो खटे अरे बाबा बिलावल खटे जा जरदारी खटे जा नवाब शरीफ खटे जा इमरान खान हारे असा जो जड़ो मुंह कारो दांगी दा रो तोए दा असा गरीबन जो असा वही कमाए खाना मुझे बाबा असा के केरी जरूरत इन पार्टिन दा हां ही गाल बियो को कम थई न यो गाल तो बुधो गाल बाबा देर भी थे यार एकड़ी गाल मुके बुधायो हां यो पार्टिन के छडियूं दा हां साईं यो जो माइयों पांजो हकूक भी वठन यो छा जो चक्कर है खुदा ये हकूक मान के जा रे पादर खाएंदे असा के मान जा न इहो मायूं पंहिंजा हक़ूक़ वठंदी बियूं त मर्दनि खे पाद अॻे परेशान लॻा पिया आहिनि हींअर कपिड़ा धोयो चाबियो वरी जेॾी महिल मायुनि जा हक़ूक़ मिलंदा त पोइ मानी पचाइणी पवंदियूं ख़ुदा तुंहिंजो बि काड़ो मोकिलंदो हक़ूक़नि जो बि काड़ो मोकिलंदो आहियां त वञा त मुंहिंजी जान छॾ अरे बाबा तूं जान छॾ हिकिड़ी ॻाल्हि अरे बाबा तूं जान छॾ हिकिड़ी ॻाल्हि कमाल आहे